उठ पंहिंजी जिस्मानी साख़त तोड़े आदातो अतवार सां न सिर्फ़ अजीब पर तमामु कारआमद जानवर आहे। हिन जदीद साइंसी दौर में उठ जी क़दुरु क़ीमत में घटिताई नाहे आई। उठ खे ख़ुश्कीअ जो ॿेड़ो बि चयो वञे थो। उठ काफ़ी ॾींहं पाणी पीअण जे बग़ैर बि रही सघे थो। उठ जी ओजरी एतिरी त ताक़तवर आहे जो कहिड़ो बि ज़हरीलो वणु खाई सघे थो। वदन खणण ऐं वदन छिकण में उठ जो को सानी नाहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले में तमामु घणा बैत उठ बाबति मौजूदु आहिनि। बल्कि भिटाई साहिब त पंहिंजे रिसाले में उठ खे अटकल 11 नालनि सां बि सॼियो आहे। न सिर्फ़ एतिरो पर पंहिंजी शाइरी में उठ खे मिसालनि तमसीलनि सां बि पेश कयो अथसि। ससवी वारनि दास्ताननि में त उठ खे काफ़ी बयानु कयो अथसि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ही दादलो जानवर हिकु मन मौजी जानवर आहे। मस्ती में ईंदो आहे त विढ़ंदो बि आहे, न त ही मैसूम प्यारो जानवर हमेशह पंहिंजी धुन में मस्तु रहंदो आहे। उठ बाबति भिटाई जे रिसाले में संस क़द्र व क़ीमत तफ़सील सां कंहिं ॿिए वीडियो में रखबी। हिते नमूने तौरु 2 बैत पेश कयां थो। अंगण मथे ओपरा जॾहिं ॾागा ॾिठई ॾींहं, वठी सड़क ससुई वेह विहाणी सीअं, चोटीअ साण चांगनि खे जड़ ज़ंजीरनि जीअं, त होत तुंहिंजो हीअं पुनूननि याऊं पाण सां। अॻे उठ रणनि मुंहुं भेरे माठ थी, पलाणींदे पाण में कुछो की न कुठनि, काजा माम मुठनि हिनी पिण हुई हुन सां।